अब्दुल सत्तार वारे ज़ात जो ॾाहिरियां मसर खां आयो आहे। असांजो मसइलो आहे बनीअ जो 22 एकड़ घुंडा बनी आहे अलाए केतिरा हिन में दलत में सो उन ते मीर मोहम्मद ऐं वॾेरो इम्तियाज़ रब्बानी इम्तियाज़ अरशाद उन ते कब्ज़ो कराए वियो आहे। मूंखे मारण जूं धमकियूं था ॾियनि ऐं मुंहिंजे माउ खे ज़हर ॼारे मारे छॾियाऊं। उहा ज़हर में मरी वई ऐं उन जी का धीउ माउ हुई सो 12 महीना माना रड़ंदी रोअंदी रही। उहा मुंहिंजी नानी 150 साल उमिरि जी हुई, उहा बि माना मरी वई। मुंहिंजे माउ जो नालो शबीरा हो जेको जंहिंखे 24 हिन में साल कोर्ट में हलंदे थियो। को बि असांजी कोर्ट इंसाफ़ का नथी करे ऐं मीर मोहम्मद खे को बि घुराए कोन थो। असांखे मारण जूं धमकियूं था ॾियनि ऐं असांखे हिन मां ख़तरो आहे। हींअर मुंहिंजी माउ बि माराए छॾियऊं, बाक़ी हीअं नानी बि मरी वई, बाक़ी हिकिड़ो बचियो आहे, ॿियो केर बि कोन्हे को, न को अही आहे न को वही आहे अलाह खां सवाइ। ऐं जे असां मुक्त ते जे कुझु असीं कयूं था होॾो होॾो कयां थो त कूड़ा केस कयो ऐं पुलिस खां मूंखे ॿधाइण जी हुई कोशिशि था कनि त हीउ ॿधिजी वञे त ॻाल्हि ई ख़तमु, जाम हिनखे असीं माराए छॾियऊं। असीं ग़रीब छा था कयूं, ग़रीबनि लाइ कानून आहे ऐं ज़मीनदार ही जेके आहिनि रहंदा धाड़ेल आहिनि, इन्हनि लाइ को बि कानून कोन्हे को। जंहिंखे दरख़्वास्त था ॾियूं उहो जे ॾियूं मुख़्तियार कार खे दरख़्वास्त त उहो मोकिले तपेदार ॾे, तपेदार पैसा वठियो हू मोटायो था छॾनि। ठारे तपेदार अॻे 80,000 वॾेरनि खां वठी ऐं वॾेरनि जे पारां असांखे चई त असांजो रिकार्ड सड़ी वियो आहे ऐं असांजो रिकार्ड असां वटि पियो आहे। असांखे बनीअ खे कहिड़े बि तरीक़े सां राहे मौला जे असांखे हुकूमत वठी ॾे ऐं असांजो इंसाफ़ करे क़ुर ते फ़ैसिलो करे मीर मोहम्मद खे घुरायो। मीर मोहम्मद जे क़ुर खणे त असां मुर्गो बसि कई।